छॾे विया त को मूंखे पटे वञणु पियो। पंहिंजे प्यारे जीअ जियारे ऐं साह सहारे जो विछोड़ो ॻोठ मोहम्मद उस्मान जत कोस्टल हाईवे जे पटनि तां नौजवान कलमकार अली हसन ऐं अहमद ख़ान जत कलम खणनि था। हीउ ठहियो ठुकियो इंसान तलकुन ऐं रिश्तनि खां सवाइ सफ़ा अकेलो ऐं काइलो हूंदो आहे। कंहिं हद ताईं इहो बि सच आहे बशीर भाउ, पर अचानक जे ज़िंदगी जे पंध मां पंहिंजा विछड़ंदा आहिनि त रूह रतो छाण थी वेंदो आहे ऐं ख़्वाब उजड़ी वेंदा आहिनि। लड़ी वेंदियूं आहिनि सभई शामूं अलाए त कहिड़ी शाम ॾांहुं ऐं सभई हुस्नाकियूं जीवन जूं अलाए त छो सोगवारनि जे आल में ॿुॾी वेंदियूं आहिनि ऐं लुड़ी वेंदियूं आहिनि सभई तमनाऊं ॾुखनि जे सहरा में। भटकंदे भटकंदे जीवन पंथ ॾाढो भंवाइतो लॻंदो आहे। जॾहिं पंहिंजा पिरी विछड़िया तॾहिं रोलाक बणियासीं, अखियुनि मां आब थियो जारी, अखियुनि सैलाब बणियासीं। हा, असांजो प्यारो उहो जलाल ई त हो जंहिंसां मज़ाक ऐं ट्रैक हयाती जो सरमायो भाईंदा हुआसीं। जलाल जत असांजो उहो जलाल जानी हो बशीर भाउ, जंहिं जीवन पंध में उन सां अलाए त केतिरियूं ख़ुशियूं वागिल हुयूं असांजूं ऐं हुन हयाती जूं हूअ जवानी खे पोचंदड़ विहारो बहारूं पसियूं हुयूं जिते हुनजे जोभन ॾींहनि आजां कई हुई ऐं अखियुनि में आरसियूं मुर्कियूं पयूं हुयूं। गुलाबनि जे कलियुनि जहिड़ो जलाल वाक़ई जलाल हो। ट्रक मुस्कुराहटूं ऐं प्यार हुनखे विरसे में मिलियल हुआ। हक़ीक़त इन ई ॻाल्हि खां इनकार कोन कबी त जलाल जहिड़ो सूर्य ऐं सचो इंसान शायदि को थी सघे बशीर भाउ। ऐं पोइ हलो हलो काकतड़ जिते नींहं उछल जहिड़ा अहसास रूह जे रंगीन अहसासनि खे ॻल लाइ चुका हुआ ऐं चांडोकियूं ऐं चेट खन पल लाइ उदास थी विया हुआ। इन ई करे जे असांजे जलाल जत खे गले में को इन्फेक्शन थी पियो हो, पर बशीर भाउ हुन कंहिंसां बि इहो ज़िक्र कॾहिं कोन कयो हो त को जीअ खे जोखो रखंदड़ को अहिड़ो मर्ज़ हुनखे वकोड़े चुको आहे ऐं सोढ़ो करण वारो आहे ऐं मर्ज़ विछड़ी चुको हो हुनजे वजूद में। हू कॾहिं ठटे त कॾहिं कराची मां इलाजु वठंदो रहियो। हुन कंहिंसां बि का ॻाल्हि कोन कई। तकलीफ़ वधंदी वई, वक़्तु गुज़रंदो वियो। नेठि जॾहिं तकलीफ़ वधणु लॻी 2020 जे शुरू वारनि ॾींहंनि में जलाल खे तकलीफ़ थियणु लॻी हुई, पर जॾहिं फ़क़ीन फ़र्क़ु न कयो त जलाल मामा मोहम्मद जत सां मशवरो कयो हो ऐं पोइ असां हुनजी सिहत लाइ कॾहिं कराचीअ जा पंध कयासीं त कॾहिं ठटे खां हैदराबाद रोलाकियूं थियूं। हीला हलंदा रहिया ऐं अलाए छो क़िस्मत साथ छॾींदी वई। नेठि डॉक्टरनि हुन लाइ इहो डायग्नोज़ कयो हो त जलाल खे कैंसर जहिड़ो मूज़ी मर्ज़ वकोड़े वियो आहे। तड़े तबीबनि घायल घरां कढियो, ॾेई ॾंभ ॾॾनि पारां ॾील ॾुखोयो ऐं पोइ ॾील ॾुखी पिया हुआ हुनजा। हू हिकिड़ो छा ॾुखी पियो हो, ॼणी दिलि दुखी पई हुई ऐं असीं सभई उदासिन ग़मनि जे चाहनि में ॿुॾी पिया हुआसीं। ऐं पोइ कराची जे बेवफ़ा शहर में 2020 ते हुनखे हिकु महीने लाइ दाख़िल करायो होसीं। कैंसर जो मर्ज़ ॻरो इलाज ऐं जलाल ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदो वियो ऐं पोइ डॉक्टरनि असांखे दिलासा ॾिना हुआ ऐं असां उहे ई दिलासनि जी दुनिया में वेढ़े असांजे घर वारनि खे ॾिना हुआ ऐं इहो ई चयोसीं त बसि अलाह ख़ैर कंदो, जलाल जल्द तयारु थी वेंदो ऐं वरी मोटी अची मुर्कुनि जा गुलाब विखेरींदासीं पंहिंजे ॻोठ जे गलियुनि में। कालो के ॾींहं जीअं इहो बि चिठो यादि अथमि त 10/3/2020 ते छुटी थियण जा इम्कान हुआ। मुंहिंजी डॉक्टरनि सां मुलाक़ात थी हुई ऐं डॉक्टरनि ॿुधायो हो त 12/3/2020 ते छुटी कंदासीं ऐं अव्हांखे वरी हर रोज़ु अचिणो पवंदो। अमां बि राज़ी हुई, पर उन ई ॾींहुं अचानक असांजे भाउ जी तबियत वेतर ख़राब थी वई हुई। डॉक्टरनि इहो चई आसरो पलियो हो त पुट असांजो वस नथो हले। वस जॾहिं वस खां वेंदा हलिया आहिनि बशीर भाउ त माण्हू बेवस थी वेंदो आहे। काश जेकॾहिं पैसा कमु कनि त माण्हू पंहिंजनि खे विछड़णु ॾिए ई कोन। ऐं पोइ असां सफ़ा बेवस थी विया हुआसीं।
तक़दीर जो फ़ैसिलो दवाऊं तब्दील करे कोन सघियूं बशीर भाउ। जोबन ॾींहंनि खे माणींदड़ असांजो महबूब भाउ जलाल, जंहिंजी हयाती जूं उहे बहारूं सचपच त गुज़रियूं असांजे ॻोठ घटिन में, जंहिंमें उन ट्रैक ॾिना हुआ, उहो साॻियूं असांजो भाउ जॾहिं हिकु मोज़ी मर्ज़ में वकोड़ जी फासी वियो त असांजूं सभई ख़ुशियूं वीरान ऐं सचपच त भड़ भांग थी चुका हुआसीं अंदरे अंदर में। ऐं नेठि पोइ डॉक्टरनि आगा ख़ान मां डॉक्टर घुरायो हो। उन कुझु बसि असांखे दवाऊं त लिखी ॾिनियूं हुयूं। ऐं पोइ आचर जो ॾींहुं हो, यादि अथमि त छुटी सबबु मेडिकल स्टोर बंदि हुआ ऐं आउं रुलंदो दवाऊं वठण लाइ परे हिकिड़े स्टोर तां दवाऊं वठी वापसि आयो हुअसि। जीअं वार्ड में आयो हुअसि त हू बंदि अखियुनि सां आराम में सुतल हो। मूं सोचियो शायदि हुनखे कंहिं दवा फ़ाइदो ॾिनो आहे ऐं हू आराम में आहे। ऐं पोइ आउं चुपचाप अची वेही रहियो हुअसि। बसि वक़्त जा कांटा हलंदा विया ऐं बेरहम वक़्तु भला कॾहिं रुकियो बि आहे, हलंदो वियो। ऐं पोइ ईअं थियो बशीर भाउ, राति जा 3 थी चुका हुआ। भाउ खे उथारण जी कोशिशि कई हुअमि, हू कोन उथियो हो। सॾ कूकूं कुकरा वाका बसि ॿियो थियो ख़ैरु। ऐं पोइ डोड़ी वञी मूं स्टाफ वारनि खे सॾियो हो, पर पोइ को बि हीलो हली कोन सघियो बशीर भाउ, ऐं को बि हीलो वसीलो थी कोन सघियो हो। हू असां खां 15/3/2020 ते हमेश लाइ उन ई पार हलियो वियो जितां केर बि मोटी न आयो। पर अॼु बि जॾहिं शामूं लड़नि थियूं कोस्टल हाईवे तां सिजु पंहिंजूं रासियूं ॾेई लकनि में लड़े थो। अॼु बि जॾहिं सांझ विला जे रंगनि में असांजे ॻोठ मथां मुसाफ़िर पखियुनि जा भलर वरनि था, लिया ॿरनि था या ॻोठ ॾे वथां ॾे माल वरे थो। सचपच बे अख़्तियार असांजो भाउ जलाल असांखे यादि ईंदो आहे। अखियूं रोई पवंदियूं आहिनि, ॻल भिॼी वेंदा आहिनि। असीं बे अख़्तियार हुनखे सारींदे ज़ारो क़तार रोई पवंदा आहियूं। ऐं सचपच तुर जो हू हयाती जे हिन सफ़र मां त असां खां हलियो वियो आहे, पर हू उमिरि भर असां खां विसरी नथो सघे। असीं साह जे आख़िरी सुरके ताईं हुनखे विसारे नथा सघूं। ऐं हर ॾींहुं हर राति हुनजी यादि सताईंदी रहंदी। यादगिरियूं संभाल कमींदई, कंहिं विछोड़े जे साल कमींदई। माण लम्हा मिलण जा भल, पर कुझु जुदायूं बि पाल कमींदई। धणीअ ताला खां दुआए त अलाह ताला असांजे भाउ मरहूम जलाल खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं असांखे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु न ओता कुन में तालिब तंवारीन आदेसी उथी विया, मढ़ियूं मुंहुं मारीन जे जेखे जियारीन से लाहूती लड़े विया। छोड़ा समय ज़माना, हर ज़माना, हर ज़माना, तू लुटा से खुशिये जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना।